अस्सलाम वालेकुम। मैं सेटिंग में ट्वर बाबाला क़लाम। अगर कुछ अठस हड़ में तो वैल्यू बैठस त राजुल वक्त रुपया पैसा उल्फत हुस्न इख़लाक़ अथस त पंहिंजी पसंद जी शइ हासिल करे सघे थो। पंहिंजी पसंद जी शइ हासिल करे सघे थो। अगर जवानी अथसि सिहत तंदुरुस्ती अथसि त अगर कुछ अथसि हड़ में तो वैल्यू भी अथसि त राजुल वक्त रुपया पैसा उल्फत हुस्न इख़लाक़ अथसि त सुञा भींगिया भी घणई आहिनि ज़माने में। सुञा भींगिया भी घणई आहिनि ज़माने में। लिखियलु आहे किताबनि में छा छा हासिल कयो अथसि त अगर कुछ अथसि हड़ में तो वैल्यू भी अथसि त राजुल वक्त रुपया पैसा उल्फत हुस्न इख़लाक़ अथसि त ठलनि सखणनि आसिरनि भरवसनि ते एतबार कहिड़ो। ठलनि सखणनि आसिरनि भरवसनि ते एतबार कहिड़ो। अगर इरादे जी पुख़्तगी अथसि पंहिंजी कुवत अथसि त अगर कुछ अथसि हड़ में तो वैल्यू भी अथसि त राजुल वक्त रुपया पैसा उल्फत हुस्न इख़लाक़ अथसि त रोशनीअ खे ऊंदाहि खां डिॼारण जी कोशिशि कंदा आहिनि। रोशनीअ खे ऊंदाहि खां डिॼारण जी कोशिशि कंदा आहिनि। अगर पंहिंजी हिमत अथसि त उन बि कोन अथसि त अगर कुछ अथसि हड़ में तो वैल्यू भी अथसि राजुल वक्त रुपया पैसा उल्फत हुस्न इख़लाक़ अथसि त शाम मस्तानी रात मस्तानी ॾींहुं मस्तानो। शाम मस्तानी रात मस्तानी ॾींहुं मस्तानो। अगर पुठ मुठ अथसि मिठू अफराडी कुवत अथसि त अगर कुछ अथसि हड़ में तो वैल्यू भी अथसि त राजुल वक्त रुपया पैसा उल्फत हुस्न इख़लाक़ अथसि त